बिल्कुलु सिंध समेत हालाप सकाफ़ती रंगनि सां झरकी ऐं मुरकी रही आहे। हर तरफ़ सकाफ़ती रंग निखरी आया आहिनि। सकाफ़ती दिहाड़े जा जेके जशन उहे जारी आहिनि। सकाफ़ती दिहाड़े ते हाला में कोॾी कोॾी जो मुक़ाबिलो करायो पियो वञे, जिते सिंध ऐं पंजाब जा मशहूरु रांदीगर हिसो वठी रहिया आहिनि। अतो शौक़ीननि रांदीगरनि ऐं अॻवान सां ॻाल्हि ॿोली करियूं त हिननि जो छा चवणु आहे। तमामु सुठो पियो लॻे। हिकु ज़बरदस्त जेको आहे सो मेलो आहे ऐं ईद जे मिसल ही मेलो हिकिड़ो आहे। हिकिड़ो त असांजो एकता ॾींहुं आहे, सिंधियुनि जो हिकिड़ो ख़ासि ॾींहुं आहे सम्झो ईद जे मिसल। ॿियो हाला शहर में जेको हीउ मेलो दोस्तनि मचायो आहे, इहो असांखे डबल ईद जी ख़ुशी पियो महसूसु कराए। असांजी सकावती ॾियारो आहे। अलाह जा लख एहसान, महिरबानियूं कुर्ब ऐं असां ख़ुशी आहे। जरगा टोपी असां सिंधी वारनि खे अलाह जा लख एहसान। अमीन साईं यादि में रांदि हणाईंदो साईं। ॾाढो सुहिणो अॼु जहिड़ो सकाफ़त जो ॾींहुं असांजो ईद जो ॾींहुं आहे। ऐं हीअ असांजूं जेके सकाफ़ती रांदियूं आहिनि, मलाखड़ो हुजे, कोॾी कोॾी रांदि हुजे, बिलाड़ो हुजे या ॿियूं खोड़ रांदियूं आहिनि असांजूं। हीअ असांजी जेके आहिनि पुराणियूं रांदियूं आहिनि, वक़्त जूं रांदियूं आहिनि, सवे साल पर हज़ारों साल पुराणियूं रांदियूं आहिनि। माशाअल्लाह असांखे त ईअं पियो लॻे ॼण पंहिंजे घर में खेॾूं पिया। ऐं हितां जा माण्हू जेके आहिनि ॾाढा मोहबती आहिनि। ॾिसो पाण तव्हां सिंध जी अजरक ऐं जेको टोपी मूंखे तोहफ़े तौरु ॾिनी अथऊं। मां हिननि जे दिलनि ते राज़ कयां थो। हे मुंहिंजे दिलनि में सदा ई रहंदा। बिल्कुलु हिते तव्हां रांदीगरनि ऐं शौक़ीननि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं। चवंदा त हीअ अहिड़ा जेके प्रोग्राम आहिनि उहे थींदा रहनि ऐं जेके सिंधू ते ऐलानियल कैनाल आहिनि, जेके उन्हनि जे हर फोरम ते असीं भरपूर रस्ता रोक कंदासीं। हाशिम कोकर, सिंध टीवी न्यूज़, हाला।